असांजो कोई औलाद कोने को रोशन आरा तोखे तो ख़बर आ मुझे हिकिड़ो ई भाउ आहे जेको मूंखे पुट जियां प्यारो आहे। हाँ साईं, मां ॼाणियां थी। मूंखे ख़बर न हुई त उनजे हथां एॾो वॾो ॾोह थी वेंदो। हाँ साईं, इहो त अंदाज़ो मूंखे बि न हुयो। असां ॿई इन ख़ुशफ़हमी जो शिकार रहियासीं त हू को अहिड़ो ॾोह कोन कंदो, कोई अहिड़ो क़दम न खणंदो। पर हाणे मां कंहिं बि ख़ुशफ़हमी में रही करे पंहिंजे भाउ खे विञाइण नथो चाहियां। इहो ई सबबु आहे जो हुनजे रूपोश रहण में बि मां हुनजी मदद थो कयां। अवां साहिबा जे पीउ सां ॻाल्हायो आहे? हा, हू कंहिं बि क़ीमत ते पंहिंजे धीउ जो खून माफ़ करण जे लाइ तयारु न आहे। पर साईं, मां त ॿुधो आहे तो वॾो लालची क़िस्म जो इंसान आहे। कुछ पैसनि जी लालच में न हू ॻाल्हि मञी वेंदो। अंदाज़ो त मुंहिंजो बि इहो ई हुयो, पर हू असांजे अंदाज़नि खां ॾाढो मुख़्तलिफ़ निकितो। त पोइ छा कोई बि रस्तो न आहे बचियो? आहे, हिकु इंतहाई ॾुखियो रस्तो अञा मौजूदु आहे। ऐं इन ॾुखे रस्ते ते हलण जे लाइ असांखे न ॻोठ खे छॾणो पवंदो। ही घर, ही माल मिल्कियत, ही ज़मीन छा सभु छॾणियूं पवंदियूं? पोइ असां काॾे वेंदासीं? जेसि ताईं मसइलो हल नथो थिए तेसि ताईं असांखे हितां वञणो ई पवंदो रचनारो। पर छो? सिर्फ़ु इन लाइ त जीअं मुंहिंजो भाउ बची वञे। मां जेको केस हाकिम अली जी धीउ ते दाख़िल करणु थो चाहियां न, उनजो तौ हाकिम अली जे घर खां थींदो असां ताईं पहुची सघे थो। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।